मूंखे चयो त तुंहिंजा दोस्त तुंहिंजी दिलि में रहंदा आहिनि। मूं चयो हा। चईं जेकॾहिं मां तुंहिंजी दिलि में अचणु चाहियां त पंहिंजे दोस्तनि खे किथे रखंदे? मूं चयो तूं अच त सही, दोस्त खे पाणे तो जुतो हणियो कढां। तू जैसा डील करे आयो आहीं सॼी ख़बर आ मूंखे। डील वारी केड़ी 10 रियाल में गाड़ी मिली आ धोइण जे लाइ। नाराज़ थी तो भला नथो धोयां। वरी असां सां तो फिटाई ना मां साथ तो सां कीअं फिटाईंदो? चङो भला अच हथ मिलायूं। एतिरा भी कमज़ोर न आहियूं जो दुश्मन सां हथ मिलायूं। अरे यार हाणे तो कुछ ॾींहं पहिरियां चयो ई तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती समुंड खां वधीक गहरी आ। ओचितो छा थी वरी? उहो वक़्तु गुज़री वियो। ईअं न कर मां साथ, मूं जहिड़ो दोस्त वरी ॿीहर न मिलंदुई। तू लुधो आ मेरे नंबर जो, हर कोई तोखे समझी वियो। दे खबर किदा में वनी? अरे अन दोया बस तो कोन रे स्कूल जा वनी। अरे एडो सारो दियो इन हाण में वनी स्कूल। अरे नंढे होंदे शौक कोन थियो, हाण वनी पढ़ाई शौक तो भला। यार व्हाट्सएप ते छोरी मैसेज दू कने घट मार मैसेज त पढ़ी सका। तो रुगो हा कर सुणी तोखे माण्हुनि जे साम्हूं ईअं खणी वेंदुस जीअं कांग ॿारनि जा पापा खणी भॼंदो आहे। अॼुकल्ह जा दोस्त भी वॾा हरामी आहिनि मुर्शिद। चवनि था त तोसां नथी ठहे त नंबर मूंखे ॾे। अॼु मूं हुनखे चई रहियो आई लव यू। साईं पोइ तोखे छा चई? चई मुंहिंजे दिलि में पियो रहे थो। पोइ मूं चयोसि का ॻाल्हि न आहे, आउं फिफड़नि में पियो हूंदुसि। तबियत भी गरम न थई, चेहरो भी नरम न थई। तबियत भी गरम न थई, चेहरो भी नरम न थई। गॾु खाई तो छोका दिला करी एतिरो भी अखियुनि में शर्म न थई। अदा केड़ा हाल दे? अदा बनी दे वो वन्या। अदा बोलो इया। अदा घोड़ो हो जे अपन तो वन्या आया। तू 9 बजे की मोटी आई स्कूल का? मास्टर पढ़ायो ही कोन। छो? चैन जुती पेरन में पाए। ओ सही ते चई। जुती त कोन पाइनम। जॾहिं बिजली वेंदी आहे त अमेरिकन 311 ते फ़ोन कंदा आहिनि, जापानी घर जे फ्यूज़ खे चेक कंदा आहिनि ऐं सिंधी घटीअ में जाती पाए चवंदा आहिनि हा हा सभिनी जी वई। घोट साहब असांजी न्याणी जी पारत जी असांजी न्याणी आहे हिकिड़ी। अला चंगी कंदो बा। घोट साहब असांजी न्याणी भेण जी पारत तई आहे हिकिड़ी भेण असांजी। ताई भेण मुंहिंजी भेण। बाबा जी के सवाल जो जवाब दे। ॿुधाए वो कहिड़ो कोट है जेको न मर्द तो पाए सके न ही औरत? उमरकोट तई। भाऊ खैर तो कल गद सां गॾु बीठो है। तू तो शादीशुदा माण्हू है, तू अञा गद ताणी तो घुमी छा बस दई? यार ज़ालुनि जे करे पुराणा यार विसार भाजा। हवा तू अक्लमंद है या बेवकूफ? अक्लमंद है अल्लाह शुक्र। हां तो सवाल पूछा जवाब नहीं दे। पूछ। हथ जल छड। बेवकूफ है तू। तो किए भला? तो के मुंह छा चयो? हथ जल। तो छा जली? आंगर माई वडी मिस्टर चिणक सीधी वलदे डंडो सीधी 3 मुकू 4 थुकू सतो ए कबूला। अरे माई भत दी तीक करी बुधा कबूल दे कबूला।